अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासीं पिरालो खां। जी नाज़रीन, खैरपुर अलमदीना सेंटर में डिलीवरी दौरान पिरालो जी रहवासी औरत ऐं ॿार फोत वारसन एहतजाजी मुज़ाहिरो कंदे साफ़िन खे ॿुधायो त ॿार भी निकाल थी वियो, हर शइ सफ़ाई थी वई, सही भी थी वई। जी दी पोइ इहे उद्योग नर्सूं सॼो स्टाफ दवाऊं इलाज पियो हलाए फिज़ूल। वॾी डॉक्टरनि घुरायो, वॾी डॉक्टरनि घुरायो, चई असांजो स्टाफ आहे न, तव्हां एॾो तंग छो कयो आहे? असां वेठा आहियूं, जॾहिं इलाज थिए थो कुझु चऊं वॾी डॉक्टरनि खे दड़का मतलब तव्हांखे दड़का विझनि पिया। हा, पोइ जंहिं महिल सफ़ा तबियत ख़राब थी वई, पोइ चई त तूं निकिरो हेॾे हलूं था, तव्हांखे एम्बुलेंस हाँ वॾी डॉक्टर असां चऊं पिया त वॾी डॉक्टर घुरायो। हाँ चई न असां स्टाफ आहियूं, तव्हां परेशान छो था कयो, असांखे दड़का पिया ॾियनि, हे ॻाल्हि कनि पिया। कुझु चऊं पिया बाबा माई खे तकलीफ़ थी वञे, सुई हणनि पिया, भले थैली चाहिए जी भाई हिन त असांखे थैली ॿेली इहे छोकिरी असर नथी करे। अदीअ नालो छा हो? अच्छा हा केरु आहिनि उहे? उहे असां जलबाणी खां। ठीकु ॾाढी कया असांजी सिस्टर खे माना हथ सां क़तल कयो वियो आहे, उन सां सख़्तु कार्रवाई कई वञे ऐं उन्हनि सेंटर बंदि कयो वञे। किथे आहे इहो? जी खैरपुर में अलमदीना सेंटर, चांडिया मोड़ खैरपुर में आहे, उन्हनि सेंटर बंदि कयो वञे, उन्हनि खे सख़्तु कार्रवाई कई वञे, असां इंसाफ़ थियो वञे। गरीबन जो आवाज़ ॿुधो छो नथा, सुतल माण्हू निंड मां उथो छो नथा। गरीबन जो आवाज़ ॿुधो छो नथा, सुतल माण्हू निंड मां उथो छो